हाँ नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त गवर्नमेंट अस्पताल मदीजी में अमलो गायब है। जॾहिं त अमले जी गैर मौजूदगी सबबि रोलू कुत्तो अस्पताल में ड्यूटी ॾेई रहियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालका गड़िया सीम जे टाउन मदीजी में वाक़ गवर्नमेंट अस्पताल मदीजी में अमलो गायब है। कुत्ता पूरी अस्पताल अंदर आज़ादी से घुमी रहा आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ अस्पताल जी अंदरी मुख्य गेट है ऐं उन सां गॾु ई अस्पताल जे MS जी ऑफिस है जिते रोलू कुत्ता घुमी रहा आहिनि। जॾहिं त अस्पताल जो टोटल अमलो गायब है। अस्पताल में बुनियादी सहूलतुनि जी खोट त आहे ई, अमले जी ना हली ॾिसो जो ॾींहं ॾिठे जो टोटल अमलो अस्पताल में गायब है। डॉक्टर्स थोड़े पैरामेडिक अमले में को भी मुलाजिम ज़ाहिर ना है, नई वरी को चौकीदार या पटे वालो। मुलाजिमन की गैर मौजूदगी में अवां ॾिसी रहा त ही कुत्तो अस्पताल में ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो आहे, जेको अस्पताल जे टोटल मुलाजिमन तोड़े डॉक्टर्स ला सवालिया निशान आहे।